बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन मेरी सिर्फ प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊँ हैं लैला निसार ऐं मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी जी एम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब अॼु तमामु घणो कुझु आहे डिस्कस करण जे लाइ। सभ खां पहिरियों ज़ाहिर आहे असीं ॻाल्हि कंदासीं त हीअ जेकी बरसाति ऐं ॿोॾि सबबु समूरी जेको आहे सिंध न बल्कि पूरे पाकिस्तान में मुल्क भर में तबाहियूं मतल आहिनि, चाहे बलोचिस्तान हुजे, साउथ पंजाब हुजे ऐं सभ खां वधीक जेको आहे या जेको आहे KP हुजे, ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, पर सभ खां वधीक जेको आहे सिंध मुतासिर थियो आहे। सो असीं थोरो सिंध ते ॻाल्हाए वठूं था त जेको आहे हिन वक़्तु सिंध में जेकी ॿोॾि सबबु जेका तबाही मतल आहे उन हवाले सां सूरत हाल छा आहे। जीअं मां सभिनी कल्ह ॾिठो हूंदो, सभिनी जी नॉलेज में इहा ॻाल्हि आई हूंदी त मंछर ढंढ खे कट हणण जो फ़ैसिलो कयो वियो आबपाशी खाते ऐं इंतिज़ामिया पारां, या असीं जेकॾहिं चऊं मजमूई तौर ते सिंध हुकूमत पारां फ़ैसिलो कयो वियो। पर जेकॾहिं आउं वधीक सूरत हाल जी ॻाल्हि कयां नाज़रीन त हिन वक़्तु असीं नवाबशाह, सांगड़ या उमरकोट ऐं मीरपुर ख़ासि ज़िलनि मां ॿोॾि जो पाणी घटाइण लाइ जेको आहे LBOD जी स्पाइनल ड्रेन खे जेको 0 पॉइंट वटां कट हणण वारी ॻाल्हि आहे, उन ते हुकूमत में बि जेको आहे इख़्तिलाफ़ बरक़रार आहे। यानी सूरत हाल अहिड़ी अची वई आहे जो वाक़ई में फ़ैसिलो किथां कट लॻाइण जे लाइ, घारो हणण जे लाइ फ़ैसिलो जेको आहे प्रॉपरली वेही करे वठण जी नौबत अची वई आहे, जंहिं ते इख़्तिलाफ़ बि असांखे वाज़ह तौर ते नज़र अचे थो। सो बहरहाल मंछर ढंढ में कट हणण जो फ़ैसिलो त वरितो वियो, पर उन बावजूद बि कट हणण जे बावजूद बि जेकी सतह आहे जमाली साहब, उहा घटिजण बदिरां 126 RL जी ख़तरनाक सतह ते पहुची वई आहे। सो हिकु तरफ़ त इहो, ॿियो वरी सियासत खे बि डिस्कस कंदासीं त इमरान ख़ान साहब फ़ौज जी अस्करी क़यादत बाबति कुझु अहिड़ो बयानु ॾिनो आहे जंहिं ते ISPR पारां हिकु बयानु साम्हूं आयो आहे। उहो बि असां प्रोग्राम में शामिलु कंदासीं। अॼु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब कंबर जे दौरे ते निकितल हुया ऐं प्रोग्राम में जमाली साहब असीं जेको जड़ वारो मसइलो आहे न, त पाणी नेकाल करण वारी जेकी असल उन बाबति का स्ट्रेटेजी आहे। जेकॾहिं असीं ॾिठोसीं वज़ीर आज़म साहब कंबर बि आया जमाली साहब, त पाणी नेकाल करण जी का अहिड़ी वाज़ह ॻाल्हि नज़र कोन आई। उन हवाले सां का उन्हनि खे ब्रीफिंग में बि आई डोंट थिंक सो त ॻाल्हि उन्हनि खे ॿुधाई वई या उहा डिस्कस कई वई। तव्हांजी नॉलेज में हुजे त ज़रूरु नाज़रीन सां शेयर कजो। सो बहरहाल शुरू करे वठूं था मंछर खे कट हणण जो फ़ैसिलो। ऐं अञा ताईं जमाली साहब जीअं त असीं LBOD वारी ॻाल्हि कयूं त उते बि कट हणण जे फ़ैसिले ते जेको आहे इख़्तिलाफ़ बरक़रार आहे ऐं हिकु हंधि तां मंछर तां कट हयूं आहे त पाणीअ जी सतह में लाथ न आई आहे बल्कि चाढ़ आई आहे। पर सुठी ख़बर इहा आहे त जेको आहे गुड्डू ऐं सखर में जेकी पाणीअ जो चाढ़ आहे उहो घटिजंदो वञे पियो, जॾहिं त कोटड़ी बैराज में वरी चाढ़ थींदी पई वञे। सो जमाली साहब स्टार्ट कयूं था, हीउ जेको मंछर खे कट हयो वियो आहे इहो फ़ैसिलो, इन ते ॻाल्हि कजो ऐं अञा ताईं जे कुझु इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि उन्हनि ते बि तव्हां पंहिंजो तजियो पेश कजो प्लीज़। मंछर में जेको कट हिननि हयो, हिननि बेसिकली सिंध गवर्नमेंट इहो रिस्क खयो। अच्छा। ऐं जॾहिं 6 लख खां मथे गुड्डू ऐं सखर बैराज मां पाणी निकिरी रहियो हुयो त हीउ फ़ैसिलो हिननि खे उन वक़्तु शायदि वठणु घुरिजे आहे। पर ज़ाहिर आहे हुकूमत आहे त उहो 10 शयूं सोचींदी आहे। उन इहो पंहिंजो रिस्क खयो त शायदि पाणी जी निकाली थी वेंदी ऐं उहो 6 लख हेसिताणी कोटड़ी ताईं पहुचंदे पहुचंदे उनजी कुझु रफ़्तार बि स्लो थींदी ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते डाइवर्ट बि शायदि थी वेंदो। पर बदकिस्मती सां दरिया जो जेको वहिकिरो आहे उहो थोरो तेज़ आहे ऐं मंछर मां जेको नेकाली जो सिस्टम आहे उहो स्लो आहे। ऐं जॾहिं दरिया भरियल आहे त ज़ाहिर आहे मंछर हेठि आहे त जॾहिं हाणे मंछर में कट लॻे बि थो त दरिया में उहो पाणी कान थो वञे, उहो ॿियनि इलाइक़नि में वञी रहियो आहे। जिते बि बहरहाल पाणी खे पंहिंजो रस्तो मिलंदो आहे, जिते हेठां ई जेको बि रस्तो हुनखे मिलंदो ईज़ी उहो पाणी कंदो। मसइलो इहो आहे त इहे सभु फ़ैसिला ज़ाहिर आहे वक़्त ते वरिता वेंदा आहिनि, पर छो जो रिस्की फ़ैसिला हुआ ऐं अवाम जे तमामु घणे मुतासिर थियण जा फ़ैसिला हुआ, त इहा सिंध हुकूमत मां सम्झां थो त इहो पंहिंजे लाइ वॾो रिस्क खयो। हाणे उहो रिस्क जेको आहे उहो फ़िलहालु जेको बज़ाहिर नज़र अची रहियो आहे त उहो ॻीची पइजी वियो आहे ऐं दरिया में छो जो होॾां 6 लख पाणी त पंहिंजो निकाल थी चुको आहे, पर ज़ाहिर आहे अल्टीमेटली अचिणो त हुनखे एॾे ई हुयो न। हाणे इहा जेकॾहिं हिननि खे उनजी रफ़्तार ऐं उनजे तरीक़ेकार ते थोरी सी स्टडी हिननि जी थियल हुजे हा त हिननि खे पहिरियों ई जॾहिं इहे सैलाब ऐं बारिश जो इहो सिलसिलो हलियो हो त मंछर खे काफ़ी हद ताईं हिननि खे ख़ाली करणु घुरिजे हा, छो जो उन वक़्तु ज़ाहिर आहे दरिया लथल हुयो ऐं मंछर जेको आहे ज़ाहिर आहे मां सम्झां थो त न इहे फ़ैसिला जेके आहिनि न इहे मथी लेवल ते थींदा आहिनि। इहे फ़ैसिला सिंध गवर्नमेंट जी लेवल ते फ़ैसिला करणा हूंदा आहिनि ऐं न सिर्फ़ु सिंध काबीना ऐं कैबिनेट बल्कि पीपल्स पार्टी जी लीडरशिप खे बि एतमाद में बग़ैर वठी न इहो कट लॻी सघनि था ऐं न छो जो ज़ाहिर आहे अल्टीमेटली पार्टी त बिलावल खे ऐं आसिफ ज़रदारी खे ई हलाइणी आहे।
त इन करे हिननि पंहिंजे लेवल ते इहा कोशिशि कई त इहे जेके यूसियूं 5 जिन जे बारे में घणो हींअर ॻाल्हि हले थी त इहे न ॿुॾनि, ज़ाहिर आहे हुकूमत जी नियत त सही हुई न, त उहो कोशिशि कनि पिया त शायदि पाणी जेको आहे उहो नेकाली जो सिलसिलो थी वञे। पर ॾिसो हिन सीज़न में 2 वॾा इशूज़ हूंदा आहिनि जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। हिकु त समुंड जी हाई टाइड हूंदी आहे, सही आहे, ऐं समुंड जेको आहे उहो तेज़ी सां पाणी पाण वटि न खणंदो आहे, ऐं उल्टा जेको आहे उतां रिप्लिकेशन्स ईंदी आहे, ऐं पाणी तव्हां इन ई करे जेको आहे तव्हां छटो सजावल या बदीन जी तव्हां लखें एकड़ जिन जी असां 2-3 लख एकड़ ज़मीन जी ॻाल्हि कंदा आहियूं, खारे पाणी हेठि अची वई आहे, उहो इन ई करे ईंदी आहे जो जॾहिं मुतलका पाणी दरिया जो समुंड खे न मिलंदो आहे त समुंड जेको आहे अॻियां वधंदो आहे। हाणे हिन दफ़े इहो आहे त हाई टाइड जो सीज़न हुयो, हाणे जॾहिं हाई टाइड हुजे त ज़ाहिर आहे समुंड उहो पाणी उन स्पीड में वठे कान थो, ऐं पुठियां वेकिरो आहे, ज़ाहिर आहे को अहिड़ो पैमानो त न आहे त जंहिंखे पाणी रोके सघिजे, कंहिं वटि बि न आहे न। त गवर्नमेंट कहिड़ी बि हुजे आउं चवंदो उनजी त हथुल इम्कान इहा ई कोशिशि हूंदी न त भई कहिड़े तरीक़े सां माण्हुनि खे असां बचाए सघूं ऐं ज़रात खे बि बचाए सघूं, उन्हनि जा माल मवेशी बि बचाए सघूं। ॾिसो हीअ जेकी पाणी निकाल जो इहो हिकिड़ो ई सॉल्यूशन आहे त कट लॻायो वञे, घारा लॻाया वञनि, पाणनि खे आबादियुनि में छॾियो वञे, सॉल्यूशन न आहे। जेकॾहिं इहे न कंदा त पोइ इहो हैदराबाद, बदीन, थरपारकर, मिठी, उमरकोट, दादू, सेवण पोइ सभु ॿुॾी वेंदा। त हिन वक़्तु सवाइ कट लॻाइण जे, ऐं हिकु कट सां हाणे कमु नथो हले, कट वारा फैसलनि ते बि तन खे तवजह ॾियणी पवंदी न, त उहे जेको आहे प्रॉपर एक्सपर्ट्स बिहारे करे करणो पवंदो। इहा बदकिस्मती असांजी आहे त यानी काफ़ी हे इलाका जेके आहिनि ऑलरेडी खतरे में वञा कश्मीर खां वठी ऐं असां हिस्ताणी कोटली बराज ऐं वरी छटे सजावल हिस्ताणी ॻाल्हि कयूं त असांजे पंहिंजे माण्हुनि जंहिंमें वॾेरा हुजनि या जागीरदार हुजनि या आम माण्हू हुजे, इन्हनि सभिनी माशाल्लाह पंहिंजे पंहिंजे लेवल ते का कोताही कान छॾी आहे त सूबे खे नुक़सानु कीअं पहुचाइजे। ऐं जेके बि आबी गुज़रगाहूं अलाह साईं जे तरफ़ां ॾिनल हुयूं उन्हनि सभिनी में घर ठही विया हूंदा, फसलूं थींदियूं हूंदियूं, यानी पाणी जो नेकाली जो रस्तो तव्हां जॾहिं बंदि करे छॾींदा त ज़ाहिर आहे पाणी पोइ किथे न किथे तबाही त मचाईंदो। हाणे इहे कोताहियूं जेके आहिनि ज़ाहिर आहे असांजे पंहिंजे माण्हुनि जूं बि थियल आहिनि, पर हाणे छो जो हीउ ॾुखियो वक़्तु आहे, मुसीबत जो वक़्तु आहे, असां उन इशू ते थोरो नथा ॻाल्हायूं। पर सवाल इहो आहे त ॾिसो सिंध जे सिंध जे वॾे वज़ीर, काबीना जे सभिनी वज़ीरनि प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए तव्हांखे इहो ॿुधाए छॾियो, जीअं असां पहिरियों पंहिंजे प्रोग्राम में चयो त जेतिरी तबाही नज़र अची रही आहे, सिंध गवर्नमेंट या वफ़ाक़ी हुकूमत जी एतिरी कैपेसिटी न आहे जो हिननि सभिनी खे रिहेबिलिट करे सघे। हाणे आहिस्ता आहिस्ता ॾिसो, ऐं ॿियो माण्हू सम्झंदा त बसि हीउ सामान अची वियो, हू सामान अची वियो, असांखे न मिलियो, त हिकिड़ी पैनिक फैलियल आहे न। असां आवाम खे बि इहो सम्झायूं त बाबा जेके मुल्क ऐलान कंदा आहिनि उन जो को प्रोसीजर आहे, ऐलान थियण खां पोइ ज़ाहिर आहे उतां सामान ईंदो, हिते लहंदो, ऐं जेको हवाई जहाज़ जे ज़रिए सामान अचे थो उनजी क्वांटिटी एतिरी वधीक न हूंदी आहे जेतिरी माण्हू सम्झी रहिया आहिनि त बसि सॼी सिंध में या सॼे मुल्क में फौरी तौर ते रिलीफ प्रोवाइड थींदो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त सिंध गवर्नमेंट जेकी वॾी वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी उन में उन पाण फरमायो त असां 1.25 लख राशन जा बैग ॾेई चुका आहियूं। हाणे 1.25 लख राशन जा बैग, 1.5 करोड़ माण्हू मुतासिर आहे ऐं बैग आहिनि 1.25 लख, त ज़ाहिर आहे पोइ किराए थींदी आहे ऐं ॿियो असांजी बदकिस्मती इहा आहे जो हिन नाज़ुक वक़्त में जॾहिं माण्हू परेशान आहिनि, जेके जनमन माण्हू परेशान आहिनि, उन दौरान वरी असांजा ई काफ़ी ठग जेके आहिनि उहे सरगर्म आहिनि, उहे जेके मुतासिर न आहिनि बि उहे मुतासिरीन जो सामान जेको आहे खणी वञण खे तरजीह ॾेई रहिया आहिनि, जेके जिन जा घर मुतासिर न बि थिया आहिनि उहे बि चाहिनि था त असां जेके चङी नियत वारा आहिनि उहे कमनि में मसरूफ़ आहिनि, जमाली साहब पंहिंजो रोल प्ले करे रहिया आहिनि, मजबूर आहिनि न, छो जो उन्हनि जी काफ़ी हद ताईं त रसाई कान्हे अञा ताईं इंतिज़ामिया ताईं, हुकूमत ताईं ऐं मुख़्तलिफ़ NGOs ताईं। ॾिसो केतिरनि खे जेका आहे पाकिस्तान आर्मी ऐं नेवी पंहिंजे हेलीकॉप्टरनि में ऐं बोट्स में खणी अची रही आहे। 2-3 ॾींहं अॻु में तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़े ॿार खे जेको आहे उहो नांग कटियो त उनखे रेस्क्यू जेको आहे आर्मी जे हेलीकॉप्टर में कयो वियो। त जिते जिते पहुची सघनि था, जितां जितां जी ख़बर पए, छो जो ज़ाहिर आहे हीअ कच्चे जा जेके इलाइक़ा आहिनि थोरा काफ़ी सेंसिटिव हूंदा आहिनि, उन्हनि जो को मां सम्झां थो हिननि वटि को डायग्राम ठहियलु कान्हे जो हीअ कहिड़े तरीक़े सां हाणे फिज़ाई तौर ते कनि था या किथां हिननि ताईं मवासिलाती निज़ाम जे ज़रिए को रसाई थी वञे त पोइ उन जॻह ते वञी रेस्क्यू कनि था। हाणे छो जो कच्चे में त ख़बर ई कान थी पए न त पब्लिक किथे आहे, एग्रीकल्चर किथे आहे, घर कीअं ठाहिया, छो जो जेको तव्हांजो गूगल ॿुधाईंदो आहे उहो हिन वक़्तु तव्हांखे पाणी ॿुधाए रहियो आहे न, उनखां माज़ी वारे हुन में जॾहिं तव्हां वञी डिटेल में वञी कढंदा त पोइ तव्हांखे ॿुधाईंदो त कहिड़ी जॻह ते कहिड़ा घर हुया या कहिड़ी एग्रीकल्चर जी टेक्निकल प्रॉब्लम खे अपील कंदासीं त बेराए महिरबानी जेके सिर्फ़ु मुतासिर थिया आहिनि उन्हनि जो हक़ न खाओ,
सही उन्हनि खे जेके तमामु घणा वीचारा मां सम्झां थो जिन जा घर लुड़ी विया, मवेशी लुड़ी विया, जिन जे घरनि में डेथ्स थी वियूं आहिनि, ॿार वीचारा परेशान आहिनि, उन्हनि जो हक़ जेके घटि मुतासिर, मां ईअं बि चई सघां थो जेके घटि मुतासिर थिया आहिनि उहो उन्हनि जो असुलु मुतासिर जो हक़ न खाइनि। उन खां पोइ उन्हनि जी पंहिंजी वारी अचणु ॾियनि। ॾिसो सिंध गवर्नमेंट हिकिड़ो जेको ऐलान कयो आहे, बल्कि सॉरी वफ़ाक़ी हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत 40 लख माण्हू उन में रजिस्टर हुया। 40 लख माण्हुनि खे उहे पैसा मिली रहिया आहिनि। या इन खे चइबो आहे वक़्ती रिलीफ जेको मिली वियो। बाक़ी हे जेको सम्झनि था त असांखे फौरन टेंट मिली वेंदा, मच्छरदानी मिली वेंदियूं, खाइण पीअण जी शयूं, दवाऊं मिली वेंदियूं, ॾिसो इन में टाइम थो लॻे। ज़ाहिर आहे ॿाहिरां बि जेके अचनि था जहाज़, उन्हनि जी क्वांटिटी एतिरी कान्हे जेतिरो सम्झी रहिया आहिनि। प्लस जेके रस्ता मुतासिर थिया, नेटवर्किंग मुतासिर थी आहे, मवासलात जो जेको निज़ाम मुतासिर थियो आहे, एक्सेस कान्हे। जेसि ताणी प्रॉपर तरीक़े सां ही पाणी निकिरंदो कान, माण्हुनि जे पहुचण ताईं एक्सेस कान थींदी, चाहे उहा ज़िले इंतिज़ामिया जी हुजे, हुकूमत जी हुजे। ॾिसो असां ठीकु आहे, हुकूमत खे ज़ाहिर आहे हुकूमत जो फ़र्ज़ु आहे कमु करणु, त हुकूमत खे त असां जेके तनक़ीद कयूं त ठीकु आहे, पर हरू बेफ़ुज़ूल ॻाल्हियुनि में असां इहा ॻाल्हि कयूं जंहिंमें उन्हनि जो ॾोह न हुजे। मां पंहिंजे चैनल जे तवसु सां इहो ज़रूरु चवंदुसि त जेके असांजा MPAs, MNAs ऐं सेनेटर्स या जेके बि उहिदेदार रहिया आहिनि, उहे पंहिंजे खीसनि में बि हथु विझनि, उतां बि कुझु पैसा कढनि, ऐं जेके उन्हनि जे हल्का आहिनि, असां ईअं त नथा चऊं त हिकिड़ो MPA ॿिए जे हल्के में वञे, 15 सालनि खां हुकूमतनि में आहिनि। ॾुखे वक़्त में थोरो थोरो बि रिलीफ ॾींदा त उहो तव्हांजी पार्टी लाइ बि बहितरु हूंदो। ऐं जेको हींअर हेॾी किराए थी रही आहे मुख़्तलिफ़ जॻहनि ते, माण्हुनि में हिकिड़ो रिएक्शन आहे, उहो ज़ाहिर आहे जॾहिं उहो ॾिसंदा त हा ही पंहिंजे ही रुॻो या हुकूमत ॾे ॾिसी रहिया आहिनि मुंतख़िब नुमाइंदा, या ॾिसंदा त बसि ॿाहिरां का एड अची वञे त असां उन मां जेको आहे जान छॾायूं। ॾिसो ही जान न आहे छॾाइणी, हे तव्हांजो हल्को आहे, हिन माण्हुनि जे वोट ते तव्हां मुंतख़िब थिया हो, इन माण्हुनि जे वोट ते वरी अची तव्हां वज़ारतूं वठो था, इन माण्हुनि जे वोट ते अची तव्हांखे जेको बि इहो प्रोटोकॉल ऐं फने खाने कल्ह हिकिड़ी दावत कयासीं बिलावल भुट्टो जो जेकॾहिं फेस ॾिसो त सिंध में सभ खां वधीक फीलिंग तव्हांखे अचे थी न त बिलावल ई कमु करे रहियो आहे, बाक़ी तव्हांखे नज़र अचनि पिया। हाणे मसइलो इहो, हू पार्टी जो चेयरमैन आहे, हुन जी डायरेक्शन ते सभिनी खे कमु करिणो आहे, पर बदकिस्मती इहा ई आहे त असांजा माण्हू कुझु ज़रूरु पंहिंजे हल्कनि में आहिनि, या उहो नथो चवां त सभु कान्हनि, पर ॾिसो मां चवंदो त माण्हुनि खे उहे नज़र अचनि था, माण्हुनि जी रेज़िस्टमेंट ईंदी, हे शायदि हुन डप में जेको आहे अवॉइड कंदा हूंदा या जेको बि आहे, तकलीफ़ में हूंदो आहे, परेशान हूंदो आहे। ऐं मूंखे इहा सुठी ॻाल्हि नज़र आई बिलावल जी बि, CM जी बि, त हुननि चयो बाबा माण्हू आहिनि मछरियल आहिनि, ठीकु आहे असां फेस कयूं था, सुठी तव्हांखे फेस करिणो आहे न, सुठी ॻाल्हि आहे इहा, अवामी नुमाइंदा आहियो, तव्हांजो कमु इहो आहे त हाणे हिकिड़ो ॾुखियो वक़्तु माण्हुनि ते अची वियो आहे त हुननि जी कावड़ हूंदी, बुरो भलो चवंदा, ठीकु आहे परवाह न आहे, पर उनजे बावजूदि बि हिन फेस मां तव्हांखे पंहिंजे अवाम खे कढणो आहे, छो जो सिंध सूबो जेको आहे तारीख़ी एतबार सां, ऐं सिंध सूबो वरी जॾहिं खां भुट्टे साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी ठाही उन ॾींहं खां अॼु ताईं हमेशह पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे। असां कल्ह जॾहिं पाकिस्तान जो ई मैच हली रहियो आहे, कुझु हुन में नॉन सिंधी माण्हू हुया जेको पंहिंजो तबसरो करे रहिया हुआ, त उहो इहे ॻाल्हियूं करे रहिया हुआ त ॾिसो हेतिरा साल थी विया आहिनि पर भुट्टो अॼु बि ज़िंदा आहे अवाम में, त ज़ाहिर आहे उनजो उहो करेक्टर हुयो, उनजा उहे कारनामा हुया, उनजो पब्लिक सां उहो डीलिंग हुयो, उन लाइ पब्लिक यानी हेतिरा 30-35 साल गुज़रण जे बावजूदि बि अॼु ताईं ज़िंदा आहिनि, त ज़ाहिर आहे उनजे कारनामनि जी बुनियाद ते आहे न, उन्हनि जे अवाम खे ॾिनल आज़ादी जे बुनियाद ते आहे न, उन्हनि जे हारियुनि खे ॾिनल हक़नि जे करे आहे न, मज़दूरनि खे ॾिनल हक़नि जे करे आहे न, आईने पाकिस्तान ॼण जे करे आहे न, मां उनजा जेतिरा कारनामा ॻणाइजनि घटि आहिनि, त हाणे फॉरेन पॉलिसी खे उहो साबित करिणो आहे त इहा भुट्टे साहब जी पार्टी आहे ऐं अवाम जे ॾुख में सुख में हाणे उन्हनि सां गॾु बीठी आहे। साबित हू कीअं कंदा जमाली साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिन वक़्तु जेको आहे हुकूमत हुजे इंतिज़ामिया, हुननि खे हिन ॾुखे वक़्त मां अवाम खे कढणो आहे, ठीकु आहे, त काफ़िन मामलनि ते इख़्तिलाफ़ पिया हलनि, हुननि खे अहम फ़ैसिला बि वठणा आहिनि। जेको आहे पंहिंजे हल्के में इलेक्शन में बि ख़र्च कंदो आहे न पंहिंजे खीसे मां, ईअं त न कंदो आहे। अच्छा, इहा स्ट्रेटजी ठाहिण खपे, पघारूं त ऑलरेडी कट करे छॾियूं आहिनि, हिकिड़े महीने जी पघार उहा बि सरकारी न, हर MPA MNA सेनेटर जेकॾहिं 5-8 करोड़ रुपया जेकॾहिं पंहिंजे खीसे मां ख़र्च करे ऐं हिकु जेको आहे पंहिंजे तक में UC वाइस त बाबा कुझु हिते कुझु हुते,
एक्चुअल माण्हुनि खे नज़र ईंदो त माण्हू थधा कुझु थी थींदा, रहियो आहे, relax थींदा। बिल्कुलु। हिन वक़्तु प्रॉब्लम इहा ही बि ॾिसंदा हुकूमत जी इमदाद जी तरफ़ त ॿाहिरां ईंदी या हुकूमत ॾे, उन में अञा थोरो टाइम लॻंदो। ॾिसो ट्रांसपोर्टेशन हिकिड़ो तंगी माल आहे, हाणे इहो सॼो माल फेडरल गवर्नमेंट जे थ्रू अचे थो। हाणे फेडरल गवर्नमेंट अॻु में सूबनि जे हवाले कंदी, ज़ाहिर आहे, छो त सूबा सिर्फ़ु जेके हिकिड़े आहिनि वरी सूबे में पंहिंजे न आयल डिस्ट्रिक्ट आहे। जे हवाले कंदा, वरी इहो सॼो जेको आहे इन में ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ इदारा इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जी SOPs ठहंदियूं, उन्हनि सही। SOPs में वरी जेके यूनियन काउंसिल जी सतह ताईं जेको बि उन्हनि जो पंहिंजो प्लान हूंदो त सभ खां वधीक मुतासिर केरु आहे, उन खां पोइ सेकेंड प्रायोरिटी केरु आहे, थर्ड प्रायोरिटी केरु आहे, त इन सभिनी शयुनि में अञा टाइम लॻंदो। हिन वक़्तु जेको इमीडिएट रिलीफ आहे सिर्फ़ु असांजा मुंतख़िब नुमाइंदा वोट वठणु हर जॻह ते वञी सघनि था न। सही ॻाल्हि आहे। हाणे मुश्किल वक़्त में बि हर जॻह ते वञणु घुरिजे, मुश्किल वक़्त में मेहर जीअं न दुखी सूरतहाल में आहे, खीसे मां चवां थो MPA फयाज़ साहब नज़र ते अचनि पिया असांखे टेलीविज़न ते काफ़ी परेशान कन सूरतहाल में। उनजी गाॾी जा रूबरू शीशा तोड़ण जी का तुक न हुई त भई हिकिड़ो माण्हू तव्हां वटि अचे पियो न मुश्किल वक़्त में। हाणे इहे काफ़ी उन्हनि सां थियल आहे, काफ़ी क्लिप सर्कुलेट कनि पियूं। जाती आहे फरियाल टालपुर साहिबा बि वयूं त उन्हनि खे मोटायो वियो, आगा सिराज दुरानी साहब बि किथे विया त उन्हनि खे बि जेको आहे जाती आहे। मां इन जे ख़िलाफ़ आहियां। आवाम ज़्यादती करे पई कि न हुननि में इहा अगेन फ्रस्ट्रेशन आहे त हे कुझु कनि कोन पिया या उन्हनि खे कॉन्फिडेंस में वठनि ई कोन था। आया आहिनि न, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे मछीरींदव या उन्हनि खे कमु न करणु ॾींदव त ज़ाहिर आहे पोइ इंसान छा थो करे सघे। पर आवाम चए पई त हू आया आहिनि दिलासा ॾेई करे वापसि वेंदा, हू चवंदा त अचो त कुझु जेको आहे गिफ्ट्स वग़ैरह खणी अचो, हुननि जी एक्सपेक्टेशन से त हू पूरो बीहनि न। ॻाल्हि इहा आहे त मां जीअं चयो त जेके घणा मुतासिर न थिया आहिनि न, हे अधु शोर शराबो उन्हनि जो बि आहे, छो जो जेके वीचारा सही मुतासिर ऐं परेशान आहिनि उन्हनि ताईं त माण्हुनि जी एक्सेस ई कान्हे। कल्ह बि मुंहिंजी हुकूमत जे इम्पोर्टेंट माण्हुनि सां ॻाल्हि थी त अहिड़ा इलाइक़ा हुननि खे ख़बर त आहिनि त हीअ आहे, पर एतिरा रिसोर्सिस न आहिनि जो ही फ़ौरन उते पहुची सघनि। पोइ को नेवी जी मदद वठी रहियो आहे, को एयरफोर्स जी मदद वठी रहियो आहे, को आर्मी जी मदद वठी रहियो आहे, को रेंजर्स जी मदद वठी रहियो आहे, त उन्हनि इलाइक़नि में वञी सभ खां अॻु में त असांखे माण्हुनि जूं जानियूं बचाइणियूं आहिनि न, उहे उन्हनि खे कंहिं खणी महफ़ूज़ मुक़ाम ताईं मुंतक़िल करिणो आहे। पर माण्हू छो जो इहा हाइप क्रिएट थी ऐं माण्हू सम्झो त हेतिरी इमदाद हिन मुल्क खां, हेतिरी इमदाद हिन मुल्क खां, बाबा इन में टाइम लॻंदो आहे, इहो प्रोसीजर आहे। पर जमाली साहब, डू यू थिंक इमदाद हल आहे हिन जेको मसलो असांखे जड़ खां वठी करे ख़तमु करणु खपे? उहो इहो आहे त बारिशूं थियनि थियूं, पाणी जमा थी थो वञे, वरी पोइ ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी वञे। हाणे बि पाणी जे नेकाल ते जेकॾहिं दादू ऐं कंबर जी ॻाल्हि कयूं त उते चूंडियल नुमाइंदनि जे दरमियान जेको आहे कोई इख़्तिलाफ़ बरक़रार आहे, फ़ैसिलो सही न पिया वठी सघनि, प्लान न आहे। 2010 वारो तजुर्बो काफ़ी न हुयो, उन बि तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे जेका इंक्वायरी रिपोर्ट आई, सूमोटो एक्शन वरितो वियो हुयो, त उन में इहो बि चयो वियो हुयो त जेको आहे जिते जिते पाणी आहे उतां उनजे भरिसां जेको आहे आबादियूं आहिनि, त इंक्रोचमेंट्स वारी बि हिकु ॻाल्हि आहे त उते इहा उहा शइ बि न हुजणु खपे। त इंतिज़ामी हेठि लेवल ते बि इलाही वॾी नाअहली आहे। सभ खां अॻु में हाणे त हीउ जेको थियणो उहो थी वियो न, ऐं वधीक थी रहियो आहे। मसइलो इहो हूंदो आहे त हुकूमत जो कमु ई इहो आहे त फ्यूचर प्लानिंग्स ठाहे। हाणे सभ खां अॻु में हिननि खे बोल्ड डिसीशन वठिणो पवंदो त जैकम्बाद कश्मीर खां वठी ऐं कोटड़ी ऐं ठटे सजावल ताईं समुंड में जेके वञण जी आबी गुज़रगाहूं आहिनि, अच्छा, ये वरी या जेको बलूचिस्तान जो हेॾां पाणी ईंदो आहे दादू वारी साइड खां हेॾां, आबी गुज़रगाहुनि ते कंहिंजो बि घर ऐं एग्रीकल्चर न हुजणु घुरिजे, इन्हनि खे ख़ाली छॾणु घुरिजे। इन ई मक़सद लाइ इहा शइ कंट्रोल करे था सघनि न, करे सघनि था, पर कनि नथा न। मसइलो माण्हू बि त ब्लैकमेल था कनि न, त साईं पोइ वोट कान ॾींदासीं, त असांखे त हिते कब्ज़ो करिणो आहे, एग्रीकल्चर करणी आहे, घर ठाहिणा आहिनि। मसइलो हिते सभिनी जो आहे न, ब्लैकमेल करणु मतिलबु आसान आहे त उहो त ईज़ी आहे न। ॾिसो मुंतख़िब नुमाइंदे खे त ब्लैकमेल करणु वधीक सवलो हूंदो आहे न। हाणे जेको ई सोशल मीडिया ते या फेसबुक ते खणी चार हिकिड़ो को बि माण्हू उथे थो, उन्हनि जे लाइ बि पोइ कुझु प्लान हुजे न, गारियूं ॾियणु जेको आहे उहो छा मसइले जो हल आहे, या गारियूं ॾियण सां छा हुनखे वाक़ई को फ़र्क़ु पियो? सवाइ इन जे त जेके उहे तव्हांजी बदतमीज़ी ऐं बेहया वारियूं वीडियोज़ आहिनि उहे फैमिलियुनि में बि ॾिठियूं वयूं हूंदियूं, तव्हांजे पंहिंजे घर जी औरतुनि बि ॾिठियूं हूंदियूं, भेणनि बि ॾिठियूं हूंदियूं, ज़ालुनि बि ॾिठियूं हूंदियूं, वालदान बि ॾिठियूं हूंदियूं, त छा इहा सुठी ॻाल्हि हुई जो तव्हां ईअं कंहिंखे गारियूं ॾियो? की केरु बि हुजे, ऐं चवंदो कंहिंखे बि। ॾिसो असां त सिंधी आहियूं न, सिंधियुनि जे लाइ सभ खां वॾी जेको असांजो टाइटल आहे, मां सम्झां थो त असां पीरी फ़क़ीरी जी ज़मीन जा माण्हू आहियूं, असां बुज़ुर्गनि जी दीन सां तालुक़ु रखण वारा माण्हू आहियूं, असां सूफ़ीज़म जा माण्हू आहियूं। असांजो इहो कमु थोरी आहे असां माण्हुनि खे गारियूं ॾियूं, कंहिंखे बि, केरु बि हुजे। भई तव्हां तहज़ीब जे दायरे में पंहिंजूं शिकायतूं बिल्कुलु कयो, जंहिंसां ज़्यादती ज़ुल्म आहे बिल्कुलु हुनजो इज़हार कयो, सवाल कयो, पर तहज़ीब जे दायरे में तमीज़ सां ऐं पंहिंजा मसला हल कराइण जे लाइ तव्हांजो जेको बि मुतलका नुमाइंदो आहे उन ताईं पंहिंजी एक्सेस बि कयो जी। हाणे मसइलो इहो आहे त किथे बि कहिड़ी बि चौक ते कंहिं अक्सर माण्हू तव्हांखे आउं गारंटेड ॿुधायां थो, ॼाणी वाणी वञी पाणी जी कंहिं जॻह ॻोल्हे वञी उते बीह ऐं उते वीडियो वञी ठाहे तासुर पैदा कंदा आहिनि। त इहो मसइलो आहे त असां में मजमूई तौर ते पाण में थोरो सो पाण खे बहितर करण जी ज़रूरत आहे। असांखे
जेके कमियूं कोताहियूं हुकूमत जूं आहिनि असांजो कमु आहे उन्हनि जी निशानदियूं कयूं पब्लिक खे बि जेकॾहिं उहा आहे त निशानदेही करे पर तमीज़ जे दायरे में हुजे। पोइ हाणे जमाली साहब मंशर ऐं LBOD जे हवाले सां तव्हांखे सिंध हुकूमत कहिड़ो फ़ैसिलो वठंदी नज़र अचे भई ॿियो कट छा लॻंदो ॿिए कट जो त ऑलरेडी अफ़वाह हुई 2 खां 3 जॻहनि ते ॿिया कट हींअर थोरी देरि में लॻंदा या लॻण वारा हूंदा इहे डिस्कस करे रहिया आहिनि पाण में छो जो उनखां जेको पाणी जो भाव आहे हेठि तरफ़ उहो तमामु स्लो आहे ऐं जेको मथां पाणी अची रहियो आहे उहो स्पीड में अची रहियो आहे ऐं दरिया छो जो फुल पियो हले हींअर टॉप ते आहे ऐं उनजो वेकिरो उन में मंछर जो पाणी ईअं वञी नथो सघे उन सां अञा नुक़सानु थींदो त ॾिसो वॾे नुक़सान खां बचाइण लाइ तव्हांखे नंढे नुक़सानु बर्दाश्त करिणो पवंदो हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे जेकॾहिं तव्हां अञा इहो रिस्क खयों ऐं छो जो डिस्कशन में बि एतिरो टाइम वञी रहियो आहे हिननि जो आइडियो हुयो त असां इहो हिकु कट लॻाईंदासीं त 5 यूसियूं रुॻो मुतासिर थींदियूं ऐं काफ़ी हद ताईं बहितरी ईंदी पर न आई आहे बहितरी हाणे सोल्यूशन त ॾिसणो आहे न पोइ इहा तव्हांजी उन इलाइक़े जे माण्हुनि सां कमिटमेंट हुजे छो जो हींअर हू क़ुर्बानी ॾेई रहिया आहिनि हिकिड़े तरीक़े जी त हेतिरो जेको मां सम्झां थो त ग़लति कमु थी चुका आहिनि माज़ी जा उन्हनि जे हाणे क़ुर्बानी जो ॿकरो जेको आहे उहे वीचारा जेके बि पट्टी में रही रहिया आहिनि उहे बहरहाल हींअर बणिजी रहिया आहिनि हाणे हुकूमत जी ज़िमेदारी आहे त उहे जेके मुतलका माण्हू आहिनि उन्हनि खे तमामु घणो रिलीफ ॾिनो वञे उन्हनि जी सॼी रिहेबिलिटेशन जी ज़िमेदारी हुकूमत खे खणणु घुरिजे छो जो हू ॿियनि खे बचाइण लाइ हाणे पंहिंजी क़ुर्बानी ॾींदा न त सभु हो चवनि त बाबा असां छो ॿुरूं रुॻो सभु ॿुरनि त ज़ाहिर आहे हाणे वॾे नुक़सान खां बचण लाइ जेकॾहिं हिननि वीचारनि जी क़ुर्बानी तव्हां ॾियो था त पोइ तव्हां ज़िमेदारी सां गॾु अलाह जी नज़र में बि मसइलो थींदो ऐं आवाम सां जेको तव्हां हिन वक़्तु वीचारनि सां ज़्यादती थींदी उन्हनि जे लाइ बि मसइलो आहे त तव्हांखे उन्हनि खे मां सम्झां थो त वधि खां वधि रिलीफ ॾियणो पवंदो जो ॿियनि खे बचाइण लाइ तव्हां इन्हनि खे क़ुर्बानी जो ॿकरो बणाए रहिया आहियो ऐं ज़ाहिर आहे ॿियो को हल कान्हे न हणंदा त अञा नुक़सानु थींदो छो जो 6 लख पाणी हुतां निकिरी चुको आहे सखर खां हाणे ज़ाहिर आहे इहो पंहिंजी रफ़्तार सां अची रहियो आहे हिननि वटि एतिरो टाइम न आहे सोचण जो छो जो समुंड में उन स्पीड सां वञी न रहियो आहे पाणी अल्टीमेटली जेकॾहिं मंछर खे ख़ुदा न ख़ासिता कुझु थियो त पोइ त वॾा वॾा शहर जेके आहिनि उनजी लपेट में अची वेंदा त ज़ाहिर आहे तव्हांखे को न को त क़दम त खणणो पवंदो ऐं हुकूमत जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुकूमत जी रिस्पॉन्सिबिलिटी अवलीन तरजीह हूंदी आहे त हिननि खे करणु घुरिजे ऐं फ्यूचर जे लाइ जेकॾहिं चाहिनि था त वरी छो जो इन क़िस्म जी हाणे मौसमियाती तब्दीलियूं सॼी दुनिया में अची वियूं आहिनि कंहिं सोचो बि न हो त UK में जेका आहे 40 डिग्री सेंटीग्रेड जी गर्मी हूंदी पर ग्राउंड रियलिटी आहे त हाणे उते थिए पई हाणे जेको आहे क्लाइमेट चेंज थियो आहे त तव्हां इहो सम्झो त तव्हां जो पाकिस्तान बि उन में काफ़ी वल्नरेबल आहे पर कंट्रीब्यूशन ॾाढी घटि आहे पाकिस्तान जी जमाली साहब पोइ इन क़िस्म जो मसलो पैदा थी रहियो आहे त तव्हांखे फ्यूचर प्लानिंग ठाहिणी आहे न त जेके आबी गुज़रगाहूं आहिनि उन्हनि खे ख़ाली कयो ऐं हर ज़िले में नंढा नंढा डेम ठाहियो तव्हां ॻाल्हियूं इलाही कंदा आहियो त असां हेतिरा डेम ठाहे छॾियासीं ओतिरा ठाहे छॾियासीं सम्झ में न ईंदो आहे पोइ इहे डेम हुया केॾा त हाणे महिरबानी करे हर ज़िले में 15-20 तव्हां छो चओ था न बाबा वॾा डेम नुक़सानदेह आहे सभु कुझु आहे त हाणे अरिड़हीं तरमीम खां पोइ त डेम तव्हांखे ठाहिणा आहिनि न अरिड़हीं तरमीम बि त ॾिसो न 2008 में आई आहे त हाणे जेको आहे अरिड़हीं तरमीम खां पोइ बि त तव्हांखे ठाहिणा आहिनि न हाणे तव्हां ठाहियो न हर डिस्ट्रिक्ट में 15-15 10 20 20 डेम ठाहियो न केरु थो मना करे त हाणे जेको आहे कमु करणु घुरिजे अवाम इलाही परेशान आहे अवाम खे परेशान मां कढणु घुरिजे ऐं पीपल्स पार्टी जी इहा ख़ुशकिस्मती आहे तक़रीबन हाणे 14-15 साल हिननि जो हुकूमत में थी विया आहिनि हिननि जो इहो फ़र्ज़ु आहे त हिननि खे कमु करणु घुरिजे ऐं अवाम में पंहिंजे इमेज खे बहितरु करणु घुरिजे ऐं उहो इमेज तॾहिं ई बहितरु थींदो जॾहिं ग्राउंड ते रियलिटी नज़र ईंदी अवाम फैसिलिटेट थींदे नज़र ईंदा हींअर त मां सम्झां थो पीपल्स पार्टी वटि गोल्डन चांस आहे जेतिरी इमरान ख़ान लॻाया आहिनि ही मौक़ो आहे तव्हां अवाम सां गॾु वञी वेहो हो नाराज़ आहिनि जेको बि पंहिंजी फ्रस्ट्रेशन में आहिनि पंहिंजी कावड़ में आहिनि उहो तव्हांखे बर्दाश्त करिणो आहे तव्हां उहो बर्दाश्त कयो ऐं उन्हनि जे ॾुखनि ते जेको आहे उहो मरहम रखो ऐं उन्हनि खे असां जेको आहे राब्तनि में अचो जेतिरो थी सघे थो मां बि इहो सम्झां थो ज़ाहिर आहे ऐं CM वाज़े प्रेस कॉन्फ्रेंस में चई छॾियो त उन्हनि जी कैपेसिटी कान्हे त हू इन एॾी वॾे मसइले खे मुंहुं ॾेई सघनि त वफ़ाक़ी हुकूमत बि बहरहाल मदद करे रही आहे अॼु बि वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ऐं CM सां मुख़्तलिफ़ शहरनि जे विज़िट ते इहो ॾिसो इहा कोऑर्डिनेशन जेको आहे इहा बेस्ट आहे असां इहो चवंदा आहियूं त सिस्टम थे हुजणु घुरिजे त इहो अलाह जी महिरबानी आहे मां त पर वज़ीर आज़म साहब खे जेका ब्रीफिंग ॾिनी वई उन ते ॾाढो तंज़ थियो पियो न त पाणी निकाल थियण जे हवाले सां का स्ट्रेटजी का ब्रीफिंग अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि डिस्कस ई कोन थी जेकी असल शइ आहे न इहा मुंहिंजे ख़्याल में मीडिया मिसरिपोर्ट कयो आहे अच्छा ऐं कुझु डिस्कस थियो हुयो मुंहिंजी नॉलेज में तॾहिं तव्हांखे जो तव्हांजी नॉलेज में वज़ीर आज़म खे मुकमिल हिननि प्रेज़ेंटेशन ॾिनी आहे
सिर्फ़ु मूं इहो ई जीअं चयो त कुझु हिननि रिस्क खयो त शायदि इहो पाणी स्पीड में समुंड में हलियो वञे त असां जेके इलाइक़ा हींअर मुतासिर थी रहिया आहिनि हीअ बेसिकली ॾिसो नियत ख़राबु कान आई असांखे ॾिसणु घुरिजे त छा हिननि जी इहा नियत ख़राबु आई कट न आणण सां हिननि खे को फ़ाइदो हुयो न हुयो न हाणे हिननि जी इहा नियत सेवण खे बचाइण जे लाइ न इन में इन शर्जील मेमन साहब सूबाई वज़ीर चई रहिया त वयो ई सीएम जो इलाइक़ो आहे न हाँ मसइलो पर इहो इहो न आहे। काफ़ी ॻाल्हियूं हुयूं इन सम्झो न, हवाले सां त नियत सीएम मतिलबु साहब कुर्बानी ॾिसो ॾिनी न, असां आहे इहो ॾिसंदा आहियूं त नियत त ख़राबु न हुई न नियत इहा हुई त कंहिं तरीक़े सां ई पाणी निकिरी वञे ऐं जेके इहे मुतासिर हींअर थिया आहिनि इहे न थियनि नियत इहा हुई न पर हाणे पाणी जो हिकिड़ो तेज़ थी वियो ऐं बदकिस्मती सां जेको समुंड में जंहिं स्पीड में पाणी वञिणो उहो उतां निकाली न थी सघियो इन में हुकूमत या चीफ मिनिस्टर या पीपल्स पार्टी छा थी करे सघे सही ॻाल्हि ज़ाहिर आहे इहो अलाह जे हथ में आहे ऐं मौसम जेको आहे उहो हाई टाइट वारो हुयो समुंड जूं लहरूं अञा जेको आहे अंदरि अची रहियूं त समुंड उन कैपेसिटी में पाणी न पियो खणे उते वञणु उनजो स्लो आहे अचणु जेको आहे रफ़्तार उनजी तेज़ आहे त ज़ाहिर आहे प्रॉब्लम्स त आहे न जेको रियलाइज़ बि करणु घुरिजे न हरू भरू तनक़ीद सां बि त को फ़ाइदो न आहे न हा तनक़ीद जिते मुतासिरीन जी सही मदद न थी आहे बिल्कुलु करणु घुरिजे उन्हनि तक पहुचणु घुरिजे वञणु घुरिजे हुकूमत जी ज़िमेदारी आहे जेके वीचारा जिन ताईं अञा ताईं उन्हनि खे तरीक़ेकार जो बि ॿुधायो वञे थो जमाली साहब काफ़ी जेके रिलीफ जी राह तकनि था चवनि था त असां ताईं सामान पहुचंदो तव्हां यकीन कयो जेकी असां मुख़्तलिफ़ ज़ाहिर सिंध जा सॼा ऑफिसर टेलीफोननि ते राब्ते में हूंदा आहिनि ऑफिसर 15-15 कलाक सुम्हनि कान था जेके माण्हू हरूभरू बि प्रोपेगेंडा था करे रहिया आहिनि न ईअं न आहे हा पंहिंजा इलाइक़ा परे परे आहिनि एक्सेस थोरी ॾुखी थी वई आहे ईअं नथो थी सघे त हिकिड़ो ॻोठ जेको आहे 50 किलोमीटर 60 किलोमीटर खां परे हिकिड़ो ॻोठ आहे वरी विच में हाणे सॼो पाणी आहे त उन्हनि जी बि एक्सेस कीअं थिए इशूज़ आहिनि प्रॉब्लम्स आहिनि ॾिसो इंसानी हमदर्दी बि हिकिड़ी शइ हूंदी आहे कोई बि ऑफिसर छा उन्हनि खे मरणो कान्हे जा हुननि खे बि त अलाह खे जवाबु ॾियणो आहे त हिन मुसीबत जे वक़्त में हुन पंहिंजे पर जमाली साहब सवाल त इहो ई आहे न त प्लानिंग छो न आहे तव्हां छा हिनखे कुदरती आफ़त ॾेई करे जेको आहे पंहिंजो पाण खे डिफेंड कंदा रहंदा हिकु प्लानिंग कुदरती आफ़त असां मां नथो चवां हुकूमत चए जेको बि चए कुदरती आफ़त बिल्कुलु बि न को आहे मैकेनिज़म कुदरती आफ़त जेको आहे न उन में ज़मीनूं पलटी टोर्नाडोज़ ईंदा आहिनि दुनिया में किथे किथे छा न थींदो आहे असांजूं कोताहियूं आहिनि पंहिंजूं गफ़लतूं आहिनि हिते नाइलियूं आहिनि बैड कच्चियूं गवर्नेंस आबादियूं आहे ॿुॾंदियूं पयूं वञनि हिन में मुंहिंजी पंहिंजी ऐं राय जे केतिरो मुताबिक़ नुक़सानु थियो आहे हर जमाली साहब ॿारनि जी माण्हू तालीम मुतासिर राय थी अलॻि आहे आहे मां इहो चई रहियो आहियां त जेकॾहिं कुदरती गुज़रगाहूं बंदि न हुजनि त एॾी वॾी हींअर सिचुएशन क्रिएट न थिए आहे इहे असांजूं पंहिंजूं आहिनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते हर माण्हू ज़मीनदारी पंहिंजा पंहिंजा बंदि ॿधे छॾिया आहिनि मक़सदु ग़लति आहे न इहो हाणे असां उहो ॾोह जेको आहे ॾियूं त इहा कुदरती आफ़त आहे त असांजूं जेके पंहिंजूं ग़लतियूं आहिनि पंहिंजूं कोताहियूं आहिनि असांखे उन्हनि खे बहितर करणु घुरिजे ऐं जेके बि माण्हू कचे में आबादकारी करे रहिया आहिनि घर ठाहे रहिया आहिनि या फसलूं उगाए रहिया आहिनि उन्हनि खे बि अलाह जो रहम करणु घुरिजे ठीक है साहब थोड़ी नाज़रीन के मंशर मेहड़ ऐं जोही जी थोड़ी सूरत हाल ॿुधाईंदा भेनरूं जी मंशर जी तव्हां प्रोग्राम जी शुरुआत में ॻाल्हि कई जमाली साहब त पाणी जी सतह घटिजण बदिरां जेको आहे 126 RL थी वई आहे जंहिंजे नतीजे में मंशर जे पाणी सेवण जी शहबाज़ एयरपोर्ट जेका आहे उते उनखे बि पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे जेकी तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे ऐं रनवे बि पाणी हेठि अची वियो आहे गुज़िरियल ॾींहुं बाग यूसुफ वटां मंशर ढंढ खे ॾिनल कट जो जेको पाणी आहे यूसी चन्ना यूसी बोबक में छॾियो वियो आहे सो मंशर ढंढ खे कट लॻण सां यूसी वाहड़ आराज़ी चन्ना बोबक ऐं यूसी जाफ़राबाद जी 1.25 लख खां वधीक आबादी बेघर थी सघे थी सो 1.25 लख हिकिड़ो वॾो अंग आहे ऐं हिन वक़्त ताईं जमाली साहब माण्हू लटपलाण कनि था असीं जेकॾहिं इंडस हाईवे जी ॻाल्हि कयूं ट्रैफ़िक जेकी आहे उहा सीता रोड ते डाइवर्ट थी वई आहे उते पाण एॾो बुरो हाल लॻो पियो आहे ट्रैफ़िक जो काफ़ी जैम पैक थी वई आहे अच्छा हाणे हलो त मेहड़ में बि जमाली साहब अञा ताईं जेको असीं बोर्ड जो ख़तरो चऊं त उहो हिन वक़्त ताईं न टरी सघियो आहे जेको सुपरियो बंदि खे कट लॻो आहे उन लॻल घारनि जे पाणी शहर खे 3 पासनि खां घेरे छॾियो आहे छो त जॾहिं उहो पाणी असीं त ख़ैरी फुटेजिस में ॾिसूं पिया पर जॾहिं तव्हां साम्हूं पाणी ॾिसो था त पोइ जीअं उर्दू में चवंदा त लक पता जाता है ख़बर तव्हांखे पइजी वञे थी 3 पासनि खां घेरे छॾियो आहे सो जेको रिंग बंदि ते दबाव आहे उहो हिन वक़्त ताईं मेहड़ में बरक़रार आहे ऐं जमाली साहब हिते हिकु इहा बि ॻाल्हि एड करणु चाहींदसि तव्हां माण्हुनि जो जोश ऐं वलवलो ॾिठो आहे त हू पाण बि बंदि ॿधण जे लाइ मायूं इनफैक्ट जेको आहे मैदान में लही आयूं आहिनि ऐं हू पंहिंजे शहर खे बचाइण जे लाइ कोशिश भरपूर नमूने सां करे रहिया आहिनि सो लाड़काणो ज़ाहिर आहे जंहिंजे घर खे नुक़सानु पहुचंदो उहो भरपूर कोशिशि कंदो ऐं सुठी ॻाल्हि आहे इहो जज़्बो जेको आहे बेस्ट जज़्बो आहे मां सम्झां थो ऐं माण्हुनि खे ईअं ई पंहिंजे जज़्बे जो इज़हार करणु घुरिजे हाणे जेकी सूरत हाल जीअं हाणे तव्हां ॿुधाई त बसि सूरत हाल आहे हिन में को शक न आहे हाणे मसइलो इहो आहे त मां त चवंदो न इहो थी वियो आहे
ऐं ज़ाहिर आहे हिननि खे एतिरी जल्दी जे करे को सम्झे थो त उन्हनि ताईं रिलीफ सभिनी ताईं पहुची वेंदी ऐं सभु रेस्क्यू थी वेंदा ऐं सभु ईअं नथो थी सघे। सही एतिरा वसीला ई न हूंदा आहिनि कंहिं हुकूमत वटि की हीअ त कहिड़ी हुकूमत आहे। तव्हां वरी बि सिंध में ॾिसो था, सॼी हुकूमत त नज़र अचे थी न तव्हांखे कमु कंदे। कंहिं पंजाब में बलूचिस्तान में तव्हांखे नज़र अचे पई, केपी में नज़र अचे थी रहिया आहिनि, यानी उन्हनि जा जेके लीडर आहिनि उहे जलसनि में बिज़ी आहिनि। जंग हुजे बोर हुजे जलसा करणा आहिनि। ॾिसो हाणे इहो हूंदो आहे अहसासु त आहे न, हिकिड़ो वज़ीर ख़ारजा आहे, हिकिड़ी पार्टी जो चेयरमैन आहे, उहो सॼी सिंध हुकूमत खे घणी मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुख़्तलिफ़ तालुकनि में विज़िट करे रहियो आहे, घुमी रहियो आहे। त हाणे इहो घटि में घटि जिन खे चवंदा आहिनि न आवाम जे दरमियान त आहिनि न। हाणे मसइलो बाक़ी जेके वसाइल जो मसइलो आहे, जेके माण्हू रड़ियूं था कनि, कुकू था कनि, उहे बि ठीकु था कनि त ज़ाहिर आहे मुसीबत में आहिनि। पर तव्हां सां गॾु तव्हांजी हुकूमत बीठी आहे, हाणे वसाइल कान्हनि, छा कनि? हाणे 1.5 करोड़ माण्हुनि खे किथां जो का इमीडिएट रिलीफ मिली सघे, या 1.5 करोड़ माण्हुनि जे लाइ टेंट किथां अची वञनि। रिलीफ जो कम बहरहाल इहो त चई सघूं था त जारी आहे। तयारी हुई हिननि जी उहा हुई त शायदि 50,000 लख माण्हू मुतासिर थींदा। ॾिसो हर कंहिंजी ज़ाहिर आहे पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी तयारी आहे न, पंहिंजे बजट जे मुताबिक़, पंहिंजी कैपेसिटी जे मुताबिक़। हाणे उहो हिननि जी जेको आहे फिज़िबिलिटी खां जेकॾहिं 500 गुना वधी वञे त छा था करे सघनि? दुरुस्त। हाणे हिननि जी बि प्रायोरिटी इहा हुजणु घुरिजे त सभ खां पहिरियों जेके सभ खां वधीक मुतासिर आहिनि उन्हनि ताईं एक्सेस करनि, उन्हनि खे एक्सेस करे घटि में घटि उन्हनि खे महफ़ूज़ मुक़ाम ताईं त मुंतक़िल न। हाणे सिंध में जीअं तव्हांखे केपी में ऐं ॿियनि जॻहियुनि ते नज़र आया त बेयारो मददगार 5-5 कलाकनि खां माण्हू बीठा आहिनि, हिकिड़ो हेलीकॉप्टर न वियो, उन्हनि खे रेस्क्यू न करे सघियो आहे, 5 ॿाहिरि जेके आहिनि उहे पाणी जी नज़र थी आहे। घटि में घटि सिंध में हिन क़िस्म जो तव्हां को वाक़ियो ॿुधियो आहे? इन जो मतिलबु त पहुची रहिया आहिनि न, किथे इंतिज़ामिया, किथे मुंतख़िब नुमाइंदा, किथे कोई न कोई पहुची रहियो आहे, वहार त थी रही आहे न। ईअं न आहे त ला तालुक हुजनि ऐं जेको आहे किथे नज़र अचनि। पोइ हाणे इहे ई MP माण्हुनि जूं मेणा बि ॿुधी रहिया आहिनि, माण्हू उन्हनि सां बदतमीज़ी बि कराया आहिनि, त पर ठीकु आहे, नुमाइंदनि जो बि हक़ आहे त हाणे इहो ॿुधनि, जॾहिं मुश्किल आई आहे त उहो ॿुधनि। अत ख़ैर चीफ जस्टिस अतर मिनल्ला साहब जेको आहे तमामु थोरी असीं चऊं जे करे कावड़ जो इज़हार कयो। इमरान ख़ान साहब जेको आहे जमाली साहब जीअं तव्हांखे ख़बर आहे त अस्करी क़यादत बाबति चिड़ ॾियाराईंदड़ हिकु बयानु ॾिनो आहे। पाक फ़ौज जी ॻाल्हि कयूं नाज़रीन त उन्हनि पारां ॾाढो सख़्तु रद्द अमल आयो आहे। पाक फ़ौज जी सीनियर क़यादत जेको आहे उनखे तकरारी बणाइण वारो इमरान ख़ान जो जेको बयानु आहे उनखे अफ़सोसनाक करार ॾिनो आहे। ISPR हिकु बयानु जारी कयो आहे। उन चयो आहे त चिड़ ॾियाराईंदड़ ऐं इंतिहाई गैर ज़रूरी बयान ते पाक फ़ौज में सख़्तु कावड़ जी लहर छायल आहे। जेको इमरान ख़ान साहब बयानु ॾिनो चिड़ ॾियाराईंदड़ हुयो। ISPR जेको आहे हिकु स्टेटमेंट जारी कई आहे। सो हिन नाज़ुक वक़्त में पाक फ़ौज जी सीनियर क़यादत खे तकरारी बणाइण जी कोशिशि इंतिहाई अफ़सोसनाक आहे। जमाली साहब, डू यू थिंक त इन सॼी सूरत हाल में इमरान ख़ान साहब खे बयानु ॾियणु खपे पियो? पंहिंजे पहिरियों प्रोग्राम में चयोसीं त इमरान ख़ान खे घुरिजे त उहे कंहिं सुठे साइकेट्रिस्ट खे पंहिंजो उन खां पंहिंजो इलाजु कराए। हाणे हिन वक़्तु सॼी आर्मी, तव्हां ॾिसो आर्मी चीफ मुंहिंजे ख़्याल में केतिरा चकर चइनी सूबनि जे मुख़्तलिफ़ जॻहनि जा लॻाया आहिनि ऐं एॾो अफ़सोसनाक वाक़ियो थियो जो हिकिड़े कोर कमांडर समेत 6 फ़ौजी ऑफिसर शहीद थी विया इन रिलीफ जे कमनि में। हाणे हिन खे बेशरम इंसान खे इहो नज़र न अची रहियो आहे त हिन वक़्तु फ़ौज जेको आहे उहो कहिड़े पंहिंजी पब्लिक खे रिलीफ, छो जो ज़ाहिर आहे उन वटि वधीक वसाइल आहिनि, हेलीकॉप्टर्स आहिनि, जहाज़ आहिनि, बोट्स आहिनि, उहे वीचारा पंहिंजे लेवल ते आर्मी चीफ जी निगरानी में कमु करे रहिया आहिनि। हिन जा जेके बयान आहिनि, यानी हे इमरान ख़ान त रुॻो इहो सोचे थो त इहो रुॻो अकेलो मुहिब वतन आहे, बाक़ी सभु गद्दार आहिनि। ऐं जेके ही सर्टिफिकेट ॾेई छॾे उहो ई आर्मी चीफ हुजे, उहो ई चीफ जस्टिस हुजे, उहो ई कोर कमांडर लॻनि, मगर इन माण्हू जो इलाजु कान्हे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला वारी ॻाल्हि बि करे था वठूं, उन्हनि छा छा चयो आहे जमाली साहब? हू चए थो छा सियासी लीडरशिप जेको आहे ईअं हूंदी आहे, छा गेम ऑफ थ्रोन्स लाइ मुल्क खे दाव ते लॻाए छॾिजे ऐं पाक फ़ौज असां लाइ जान क़ुर्बान कंदी आहे। सो केरु इहो चई सघे थो त पाक फ़ौज में को मुहब वतन कोन आहे? ऐं इस्लामाबाद हाईकोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला साहब जेको आहे इमरान ख़ान जी तकरीर लाइव न ॾेखारण वारी दरख़्वास्त ते इहे रिमार्क्स ॾिना आहिनि। उन खां अलावा चीफ जस्टिस वधीक इहो चयो आहे जमाली साहब, तव्हांखे जेको वणे सो चओ, छा रेगुलेटर रेगुलराइज़ बि न करे, रेगुलेट बि न करे ऐं हाणे अदालत मां कंहिं बि रिलीफ जी उमेद न रखी वञे। ॾिसो इहो ई मसइलो आहे त हीउ जेको माण्हू आहे न, हिन जो कुर्सी जॾहिं खां वई आहे, हालांकि तव्हां ॾिसो न आवाम पाण बि फ़ैसिलो करे न। पंजाब में हिन जी हुकूमत आहे, KPK में हिन जी हुकूमत आहे, बलूचिस्तान में हिन जी हुकूमत आहे, गिलगित में हिन जी हुकूमत आहे, कश्मीर में हिन जी हुकूमत आहे, मक़सदु 70% ऑफ द कंट्रीज़ में अञा हिन जी हुकूमत आहे। ऐं हीउ बेशरम माण्हू मुख़्तलिफ़ जॻहनि ते जलसा करे हिन ॾुखे वक़्त में, हाणे जिते सॼी दुनिया तव्हां सां हमदर्दी जो इज़हार करे रही आहे, सॼी दुनिया
उते जेको आहे हिकिड़ो पाकिस्तान जो जेको लीडर आहे जेको सही। पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में रुगो पियो जलसा कंदो वते ऐं जेको वात में अचेसि थो उहो चई थो छॾे यकीनन इन जो को सोल्यूशन वफ़ाक़ी हुकूमत खे ॻोल्हणु घुरिजे ठीक ऐं ज़ाहिर आहे जेकी वॾी हिन फ़ौज में हाणे डिवीजन पैदा करण जी कोशिशि कई आहे यानी जनरल भई हिकिड़ो प्रोसीजर आहे न 3 खां 4 अच्छा हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि असां पंहिंजी नाज़रीन खे जमाली साहब, ॿुधायूं quickly, त इहो ई जेको conclude कजो जनरल हिन शइ खे। बाजवा साहब आहे इन खे लॻायो नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ऐं इन ई बाजवा साहब जी पोइ इहो तारीफ़ कंदो रहियो न 3 साल 3.5 साल जेसिताईं पाण हुकूमत में हो एक्सटेंशन कंहिं ॾिनी इन ई ॾिनी पर लॻायो जेकॾहिं हुन जमाली नो, साहब थिए बि पई त ही extension वक़्तु हिन अहिड़ो ॾिनी। न आहे जो असीं ऐं सियासत ते ॾिसो, उन ते वेही ॾिसो करे न, डिस्कस हिन खे- कयूं हिन तव्हां जो इलाज वधि में कराइणु वधि घुरिजे। रिलीफ पहुचाइण जी ॻाल्हि कयो ऐं हिन जो इलाज करणु ज़रूरी आहे असल अच्छा। में हिन जो जेसिताईं ठीक। दिमाग़ी इलाज चवंदा आहिनि कंहिंजो ठीक दिमाग़ी तवाज़ुन ख़राब थी ठीक वञे जमाली त साहब, उनखे टाइम जेको इलाज आहे कराइणु पूरो घुरिजे। थी चुको आहे मूंखे तव्हांजी ॻाल्हि खे कटणो पियो वेरी सॉरी नाज़रीन ही हुयो को प्रोग्राम सो बहरहाल असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं ॿोॾि बाबति जेका तबाही मतल आहे दादू हुजे जोही कंबर मेहड़ हिन वक़्तु ख़तरे वारी सूरत हाल में जेकॾहिं चऊं आहिनि त ग़लति न रहंदो सो असीं दुआ कयूं था त जेकी इंतिज़ामिया आहे या सिंध हुकूमत आहे उहो दुरुस्त फ़ैसिला वठे ऐं घटि खां घटि तबाही थिए सो प्रोग्राम जो फीडबैक ॾियणु न विसारींदा इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी अल्लाह हाफ़िज़।